नाज़रीन, सॼी सिंध जी भिरिया सिटी में भी करबला के शहीदन की याद में मजलिसूं ऐं मातमी जुलूस बरामद करण जो सिलसिलो जारी है। उन हवाले से ॾिसूं था राणा अब्दुल सत्तार की रिपोर्ट। इस्लाम की सरबरुंदी लाए शहदाए करबला के कुर्बानी आलम इंसानियत लाए अमन मोहब्बत प्यार और सबर जो पैगाम दींदड़ करबला के शहीदन की याद में पूरी दुनिया जियां भिरिया सिटी में भी पहिरीं महरुल अहराम का अज़ादारनि पारां मौला की बारगाह में ड्यूटिन ॾियण जो सिलसिलो शुरू थी वञे तो। गुज़िरियल केतरनि सालन खां ताज़िया सिंगारींदड़ सुमरा ख़ानदान जा कारीगर 7 पीढ़ियुनि खां ताज़िया सिंगारण जो कम करे रहा आहिनि। इन सिलसिले में ताज़िया सिंगारींदड़ अज़ादारनि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे ॿुधायो त कुल्लो यौमिन आशूरा कुल्लो वर्ज़न करबला, हर ॾींहुं आशूर जो आहे ऐं हर ज़मीन करबला जी आहे। जी त भाईजान ही कम असांजे ख़ानदान खे ई मौला सौंपियो आहे ऐं काफ़ी सालनि खां असांखे बि कुझु यादि अचे थी त असां नंढड़ा नंढड़ा हूंदा हुआसीं त हिते ईंदा हुआसीं। असांजा वॾड़ा जेके आहिनि असां कमु कराईंदा, बाबा हे गिलास खणी ॾे, प्लास खणी ॾे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह अॼु एतिरे मंज़िल ताईं पहुता आहियूं जो असांखे काफ़ी कमु अचे थो। ऐं हीअ आहे शबी मुबारक मौला अली साईं जे मुनासिबत सां, ऐं हू जेको रोज़ो मुबारक आहे हू आहे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां। ताज़िया मुबारक खान हिन जी जेका हिस्ट्री आहे तक़रीबन 200 साल पुराणी आहे, जेतिरी असांखे ॼाण आहे। इन खां त पुराणा आहिनि काफ़ी, पर जेके असांखे विरसे में मिली आहे, असांजे वॾड़नि खे जेका विरसे में मिली 200 साल जी असांखे हिस्ट्री ख़बर आहे त 200 साल पहिरियां असांखे कमु शुरू कयोसीं। पोइ दर नसल दर नसल असां ॾे शिफ्ट थींदी आई आहे। असांजा वॾड़ा उन खां पोइ ॿिया नंढड़ा, उन खां पोइ तेसिताईं असांजी वॾी उमिरि आहे, असां बि 62 साल जा आहियूं। त असां नंढड़ा हुआसीं त असां टेक ओवर कयो आहे। क्लास 2 में हुउसि तॾहिं खां वठी मां पंहिंजनि वॾड़नि सां गॾु आहियां ऐं उन खां पहिरियां बि काफ़ी अरसे खां वठी सिलसिलो हलंदो रहियो। पर क्लास 2 में हाणे त माशाल्लाह पाण नौकरियुनि में अची वियूं, मौला जा करम आहिनि। ऐं हिन ई दर तां असांखे सभु कुझु मिलियो आहे। असां इहो ई माना असांजो हद खां वधीक ख़ुशी थींदी आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे बारगाह में नज़राने अक़ीदत पेश कंदा आहियूं ऐं हिननि जो बि इन्हनि ताज़िया मुबारक सिंगारण सां जेको रिश्तो आहे उहो तमामु पुराणो आहे। हिन ताज़ियन मुबारक जी ज़ियारत जे लाइ हज़ारनि जे तादाद में असांजा मोमिनीन आहिनि, अक़ीदतमंद आहिनि, जेके अची ज़ियारत बि कंदा आहिनि, पंहिंजूं बासूं बासींदा आहिनि, पंहिंजूं नज़रूं बासींदा आहिनि ऐं परवरदिगार खे पंहिंजो वसीलो करार ॾेई करे वसीलो मोहम्मद आलम जो ॾींदा आहिनि ऐं ख़ुदा खां वो तलब कंदा आहिनि उन्हनि खे, उहे उन्हनि जूं मुरादूं पूरी थियनि थियूं। अलाह हयाती ॾियनि, पंहिंजे मोहब्बत मेहर मोहब्बत सां हर ॻाल्हि ख़ुशीअ सां कनि पिया था ऐं इबादत सम्झी, जंहिंमें असां बि हिननि सां हर ॻाल्हि में ताउन बि कयूं था, गॾु बि आहियूं। नाज़रीन, तव्हां मरकज़ी इमाम बारगाह में ही ताज़िया सिंगारण जो जेको सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। इते मोमिनीन पारां जेको आहे हर साल जीअं हिन साल बि जेको आहे ताज़ियुनि जे सिंगारण जो सिलसिलो जेको आहे उहो शुरू कयो वियो आहे। इन्हनि जो इहो बि चवणु आहे त संदन बचड़ा बि जेके आहिनि उहे बि हिननि ताज़ियुनि सिंगारण जो जेको सिलसिलो जेको आहे उहो जारी रखंदा। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ टीवी न्यूज़, भिरिया सिटी।